सेमण तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी भान सैदाबाद शहर के रस्ते तामींदड़ बरकियाणी ज़ात के माण्हुनि सां हादसो जंहिं बाबति टाउन कमेटी भान सैदाबाद के टाउन ऑफिसर जो इन वाक़े बाबति चवण आहे त मां पंहिंजे ऑफिस वेठो हुयसि त मूंखे ख़बर पई त टाउन कमेटी ऑफिस अॻियां हिकु हादसो पेश आयो आहे जंहिंमें हिकु औरत सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। को बि माण्हू उन ज़ख़्मी औरत वेझो अचण जे लाइ तयार न हो। इंसानी नाते आख़िरकार मूं उन ज़ख़्मी औरत खे खणी भान सैदाबाद अस्पताल पहुतुसि। उते जे डॉक्टरनि जो चवणु हो त हिन औरत खे सेवण अस्पताल खणाए वञो। मां एम्बुलेंस कराए ज़ख़्मी औरत खे सेवण सैद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट खणी पहुतुसि। सेवण अस्पताल पहुचण खां पोइ उहा औरत ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वई, जंहिंखां पोइ हिन औरत जा मालिक मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त असांजी रक्षे खे मुंहिंजे नाले ते त उन जी गाॾीअ टक्कर हयो आहे। हिन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त माई के ख़बर थी पंहिंजी आसिफ़ की माई के खणी पतो अस्पताल PPH में उते उनजो सेवण खणी वियो उतां एम्बुलेंस खे वे सेवण खे खणी वियो हॉस्पिटल में जेका इंसानी नाते जो माई बची वई बाक़ी मूं न को गाॾी हई आहे न को मूंखे ख़बर मां सिर्फ़ु खणी अचण में जेको माई खे पहुचण लाइ। अच्छा, गाड़ी केड़ी लगी है माई? डोम गाड़ी ख्याल चलन डोम गाड़ी डोम कीअं जी ख़बर न पई? ख़बर न पई असांजो बाईपास रोड ते थियो। न टाउन ऑफिस में हुननि जो मोक़िब आहे त रक्षे वारे खे तव्हां जेको आहे भॼायो आहे। न मूंखे ख़बर कान्हे। मां छो ॿुधाईंदुसि मूं सिर्फ़ु माई खे खणी मां पहुतुसि। मां माई खे हथु कोन पियो ॾिए त मां माई खे पहुचाइण अस्पताल तकिड़ो बची पई थी। पुलिस वारे खे चवनि था पिया तव्हांजे नाले त असगर छॾियो आहे जेको पुलिस वारे अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। ठीक, बस काफ़ी है।